अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंकी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। डीज़ल 11 रुपया 30 पैसा फी लीटर महांगो, पेट्रोल जो अघु बरक़रार। हुकूमत ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोलियम शयुनि जी नई क़ीमतुनि जो ऐलान करे छॾियो। अघ में वाधि बहर डीज़ल जो फी लीटर 268 रुपया 38 पैसनि जो थी वियो। पेट्रोल जो फी लीटर अघु 253 रुपया 17 पैसा मुक़रर। नोटिफिकेशन जारी। बलूचिस्तान में 12 इलाक़नि में बैंकुनि, पुलिस, जेल ऐं घरनि ते हमला ऐं धमाका। 15 एहलकारनि समेत 33 ॼणा शहीद, 92 दहशतगर्द मारिजी विया। कोयटा, पंजगूर, गवादर, मस्तूम, मछ ऐं ॿियनि इलाइक़नि में दहशतगर्दनि जा हमला नाकाम बणाया विया। 2 ॾींहनि में मारिजी वियल दहशतगर्दनि जो अंग 133 थी वियो। 3 आपघाती बमबार भी शामिल। ग्वादर में औरतुनि ऐं ॿारनि खे शहीद कयो वियो। पाक फौज चयो आहे त हमलनि जो मक़सदु अदम इस्तेहकाम पैदा करणु हो। घर वज़ीर मोहसिन नकवी ऐं वज़ीर आला बलूचिस्तान सरफराज बुगटी चयो आहे त बलूचिस्तान अंदर दहशतगर्द हमलनि में भारत मुलविस आहे। जेको बि दहशतगर्द आयो उहो बची नाहे वियो। कंहिं बि दहशतगर्द खे न छॾींदासीं। हमलनि जो मंसूबो भारत में ठाहियो वियो। असां वटि सबूत मौजूद आहिनि। मोहसिन नकवी ऐं सरफराज अहमद बुगटी वधीक चयो आहे त भारत खे अॻु जीअं शिकस्त ॾींदासीं। ऑपरेशन मुकमल थी वियो आहे। फोर्सूस दहशतगर्दनि खे मुंहतोड़ जवाब ॾिनो। शहीदनि जे ख़ानदाननि जा हौसला बुलंद आहिनि।